Welcome to Time News Studios. You are watching 10 PM Bulletin. इमरान ख़ान हिकु भेरो साज़िश ज़रिए इक़्तिदार में अची वियो। ॿीहर ईअं न थींदो। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च जी तयारी कंदासीं, पर थी सघे थो लॉन्ग मार्च जी ज़रूरत ई न पवे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जी बदतरीन कारकर्दगी सबबि संदसि वोट बैंक ते ख़राब असर पियो आहे। हाणे इमरान ख़ान जा पंहिंजा माण्हू बि संदसि साथ न ॾींदा। सेनेट चूंडुनि में PTI जा मेंबर्स पंहिंजी पार्टी खे वोट ॾियण लाइ तयारु न आहिनि। पंजाब में सेनेट चूंडुनि बाबति न ॻाल्हायां त बहितर आहे। पहली बार हुकूमत को मजबूर कर दिया है कि वो अपना ही MNA से बात करे, वो अपना ही इत्तेहादियों से बात करे, मगर अब बहुत देर हो चुका है। वही MNAs हमसे भी राब्ते में हैं, वो इत्तेहादियों हमसे भी राब्ते में हैं। हम उनको कह रहे हैं कि ये आपके लिए मौका है, वो इस इलेक्शंस में साबित कर दे कि वो किसके साथ खड़े हैं। क्या वो पाकिस्तान के अवाम के साथ खड़े हैं या कठपुतली के साथ खड़े हैं। हमारा जो जिद्दोजहद इस हुकूमत के खिलाफ है, इस सिलेक्टिव निजाम के खिलाफ है, ये एक दिन का जिद्दोजहद नहीं है। इंशाअल्लाह ताला हम अपनी जिंदगी पूरा जिंदगी मेहनत करेंगे कि हम हकीकी जमहूरियत बहाल करें। इंशाअल्लाह ताला हम इस हुकूमत को घर भेज देंगे। PTI जा MNAs, MPAs ऐं इत्तेहादी असां सां राब्तनि में आहिनि। खेनि चयो अथऊं साबित कयो त सेनेट चूंडुनि में अवाम ऐं सिलेक्टेड हुकुमराननि मां कंहिं सां गॾु आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांजी हिकमत अमली सां हुकुमरान पहिरियों भेरो MNAs ऐं इत्तेहादनि सां ॻाल्हाइण लाइ मजबूर थिया, पर हाणे घणी देरि थी वई आहे। PTI जे माण्हुनि कठपुतली हुकुमराननि खे वोट न ॾिनो त इहा जमहूरियत जी कामयाबी हूंदी। असांजी जिद्दोजहद हुकूमत ऐं सिलेक्टेड निज़ाम ख़िलाफ़ आहे। कोहाट में जलसे के ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुकुमराननि में मुल्क हलाइण जी सलाहियत ई नाहे। नालाइक हुकूमत अवाम खे बहराननि में फासाए छॾियो। हुकूमत खे जल्द घर भेड़ो कंदासीं। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च थींदो। सॼे मुल्क मां कारकुन इस्लामाबाद पहुचंदा। पंजाब असेंबली में ओपोजिशन लीडर हमजा शहबाज मनी लॉन्ड्रिंग केस में 20 महीना जेल काटण बाद आज़ाद। मरियम नवाज़ भाकुर पाए आजियां कई। लीगी अॻवाननि ऐं काकुरनि पारां हमजा शहबाज ते गुलनि जी वर्खा। काकुरनि खे ख़िताब कंदे हमजा शहबाज चयो त पूरी क़ौम एहतसाब तमाशे जो अंजाम ॾिसी छॾियो। 3 साल बदतरीन इंतकाम बावजूद शरीफ ख़ानदान ख़िलाफ़ हिकु पाई जी करप्शन बि साबित न थी सघी। नून लीग मुतहिद आहे, इमरान नियाज़ी जी इंतकाम जी बाहि ठरे नथी। हमजा शहबाज अञा ज़मानत ते आहे। ॻाल्हियूं अहिड़ियूं पियो करे ॼण बरी थी वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त पंहिंजे दौर में मुर्गी ऐं अंडे जा रेट फिक्स कंदड़ अॼु वॾियूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। क़ौम जा पैसा खाईंदड़ होड़ मां चवनि था त करप्शन साबित नाहे थी। हमजा शहबाज पंहिंजी रूपोश चाचे नवाज़ शरीफ खे चवे त ॾे वापसि अचे। सिंध पुलिस जा आला ऑफिसर्स हिकु धक सां सूबे बदल थियण ते सिंध सरकार ऐं वफ़ाक़ ॿीहर आम्हूं साम्हूं। वफ़ाक़ी सरकार FIA सिंध जे डायरेक्टर मुनीर शेख सूदो पुलिस ऑफिसर्स खे बदिली करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। रोटेशन पॉलिसी तहत DIG सखर फिदा हुसैन मस्तोई जूं ख़िदमतूं मोटरवे पुलिस ऐं DIG ट्रैफिक इक़बाल दारा जूं ख़िदमतूं पंजाब सरकार हवाले। DIG स्पेशल ब्रांच इरफान बलोच ऐं DIG TNT कमरुज़मान जूं ख़िदमतूं बि सिंध सरकार खां वापसि। सिंध सरकार रोटेशन बुनियाद ते पुलिस ऑफिसर्स जी बदिली ते एतराज़ वारे छॾिया। अहम ऑफिसर्स जी बदिली वफ़ाक़ी सरकार जी बौखलाहट जो नतीजो करार। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध पुलिस जे ईमानदार ऐं क़ाबिल ऑफिसर्स जूं बदिलियूं कयूं वेयूं आहिनि। सूबे में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी त ज़िम्मेवार वफ़ाक़ी सरकार हूंदी। PTI वारा चाहनि था त पंजाब ऐं KP जीअं सिंध पुलिस बि संदन ग़ुलामी करे। IG सिंध सूदो पुलिस जे अहम ऑफिसर्स खे टारगेट कयो पियो वञे।
पीपल्स पार्टी तरफां सिंध में सेनेट चूंडुनि लाइ मुख़्तलिफ़ पार्टीज़ जी हिमायत हासिल करण लाइ राब्ता तेज़। कराची में पीपल्स पार्टी वफ़द जी बहादुराबाद में MQM अॻवाननि सां मुलाक़ात बाद सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त MQM सां सिंध सूधो इस्लामाबाद में सेनेट उम्मीदवारनि खे वोट ॾियण बाबति ॻाल्हियूं थियूं। मुतहिदा सां सीट एडजस्टमेंट लाइ तयार आहियूं। संदन मुतालबा पीपल्स पार्टी क़यादत आॾो पेश कंदासीं। मुतहिदा अॻवान फैसल सब्ज़वारी चयो त सूबाई वज़ीरनि आॾो सदाई मसइलनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। सेनेट चूंडुनि जे मामले ते राब्ता कमेटी में सलाह मशवरनि बाद फ़ैसिलो कयो वेंदो। सेनेट चूंडुनि दौरान वोटनि जी ख़रीदारी ऐं विकिरे जो कुधो कारोबार साम्हूं आयो आहे। उम्मीदवारनि जी टिकट ते लियाकत जतोई सूदो ॿियनि अॻवाननि जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान जल्द सिंध जो दौरो कंदो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर हैदराबाद ऐं टंडो अलाहियार जे दौरनि दौरान चयो त पीपल्स पार्टी जो वोट बैंक ख़त्म थी वियो आहे। हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी सियासी इंतकाम आहे। K4 मनसूबे ते सिंध सरकार खे को बि एतराज़ नाहे। वज़ीर आज़म जे हर इजलास में मुराद अली शाह खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो आहे। सेनेट चूंडुनि खां पोइ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास तलब कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण वारे सदारती रेफरेंस ते महफ़ूज़ कयल राय सूमर ते ॿुधाईंदी। अदालत काज़ लिस्ट जारी करे छॾी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद जे सरबराही में 5 रुकनी लाजर बेंच 5 फरवरी ते राय महफ़ूज़ कई हुई, जेका 1 मार्च ते ओपन ॿुधाई वेंदी। फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड दौरान बहादुरी जो नओं दास्तान लिखंदड़ एयरफोर्स जे जवाननि खे सलाम। इस्लामाबाद एयर हेडक्वार्टर में ख़ुसूसी तक़रीब दौरान फ्लाई पास्ट जो शानदार मुज़ाहिरो, परेड ऐं मिली नगमनि सां बहादुर फ़ौज खे बेटा पेश। एयर चीफ मार्शल मुजाहिद अनवर ख़ान तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त दुनिया ॾिठो पाकिस्तान अमन लाइ भारतीय पायलट खे वापसि पंहिंजे मुल्क माणे छॾियो हो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड ज़रिए मुल्क जो भरपूर दिफ़ा कयो। पाक एयरफोर्स मुल्क जे भरपूर दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झियो वञे। कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। ॿ साल अॻु अॼोके ॾींहं ते असां हिकु क़ौम जी हैसियत सां भारत खे भरपूर जवाबु ॾिनो। भारतीय फ़ौज खे अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियण ते क़ौम ऐं फ़ौज खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म LOC ते सीज़ फायर मुआहिदे जी बहाली जी आजियां कंदे चयो त पाकिस्तान सदाईं अमन लाइ कमु कंदो आहे। असां समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु चाहियूं था। भारतीय फ़ौज जे गैर ज़िम्मेवाराणे क़दम बावजूदि पायलट खे वापसि करे असां ज़िम्मेवाराणो अमल इख़्तियार कयो। हाणे वधीक अॻु भराई लाइ साज़गार माहौल जोड़ण जी ज़िम्मेवारी भारत ते आहे। पाक फ़ौज जी बहादुरी मां तमामु घणो मुतासिर थी वियुसि। अमन नाहे हूंदो त जंग थींदी आहे। असांखे ख़बर नाहे त कश्मीरियुनि सां छा थी रहियो आहे। कश्मीर मामले ते सुकून सां सोचणो पवंदो। पाक फ़ौज 27 फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड दौरान गिरफ़्तार थियल भारतीय पायलट अभिनंदन जे ख़ुसूसी बयान जारी करे छॾियो। अभिनंदन चयो त फ़िज़ा खां ॿिन्ही मुल्कनि में को बि फ़र्क़ु नज़र न आयो। पैराशूट मां किरण बाद ख़बर न हुई त पंहिंजे मुल्क में आहियां या पाकिस्तान में आहियां। ॿिन्ही मुल्कनि जा माण्हू हिकु जहिड़ा नज़र अची रहिया हुआ। माण्हू मूंखे पकड़ण लाइ अॻिते वधिया त पाक फ़ौज जे 2 जवाननि बचाए वरितो ऐं पंहिंजे यूनिट वठी विया, जिते फर्स्ट एड ॾियण बाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं उते मूंखां जांच थी। पाकिस्तान भारतीय पायलट खे ख़ैर सगाली तौरु आज़ादु कयो हो। हैदराबाद में रिटायर्ड डॉक्टर मथां धीउ पारां लॻायल जिन्सी ज़्यादती जे इल्ज़ामनि जी तस्दीक न थी। लम्स जामशोरो जी लेबोरेटरी DNA रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त नींगरी सां ज़्यादती जी तस्दीक नाहे थी। नई संदसि पीउ जा जज़ा मेच थिया। 14 वरनि जी नींगरी जे इल्ज़ामनि बाद हुसैनाबाद पुलिस केस दाख़िल करे संदसि पीउ रिटायर्ड वेटनरी डॉक्टर मोहम्मद इस्माइल रिंद खे गिरफ़्तार कयो हो।
म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणो में करोड़े रुपयनि जी करप्शन साबित थियण ते म्यूनिसिपल कमिश्नर ज़मीर हुसैन अबड़ो ऐं DC कंबर जावेद जागीरानी सूदो 11 ॼणा गिरफ़्तार। सख जी एहतसाब अदालत म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणो में 6 करोड़ 47 लख रुपयनि जी घोबिन वारे केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। DC कंबर DC लाड़काणो ऐं म्यूनिसिपल कमिश्नर सूदो 11 जवाबदारनि खे करप्शन जो ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई वई। जवाबदारनि खे 7 साल कैद ऐं मजमूई तौर 6 करोड़ 45 लख 47 हज़ार रुपया ॾंड जी भी सज़ा। जवाबदारनि में एडमिनिस्ट्रेटर आसिफ आराई, एडमिनिस्ट्रेटर ग़ुलाम मुस्तफ़ा हुलियो, एडमिनिस्ट्रेटर ज़मीर हुसैन, इंजीनियर कुर्बान अली अबड़ो, सब इंजीनियर इनायतुल्ला अबड़ो ऐं मुलाज़िम ग़ुलाम अब्बास शेख शामिल। सज़ा मिलियल जवाबदारनि में 3 ठेकेदार ग़ुलाम कादिर भुट्टो, जहांगीर चन्नड़ ऐं ग़ुलाम कादिर भी शामिल। पनो आकिल मां मुबैना अगवा ॼाणायल 3 भेनरूं बाज़ियाब। पुलिस मूजिब ॻोठ अरबाब झंडीर वासिण आसमा, रेशमा ऐं मारिया झंडीर खे ओबावड़ो मां बाज़ियाब करायो वियो। बाइजी थाणे ते 6 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियल आहे। बिडालो शहर में ओढ़ा नारे जा तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो क़त्ल। पुलिस मूजिब हथियारबंदनि दुकान ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में हाफ़िज़ शेरल ओढ़ो मारिजी वियो। मक़तूल जे भाउ इल्ज़ाम हयो आहे त नारेजा बिरादरी जे हथियारबंदनि हमलो कयो, खेनि गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। कोटडेजी भरिसां पीपल्स पार्टी अॻवान नवाब वसाण जी गाड़ी जो मोटरसाइकिल खे टक्कर। 1 ॼणो नसीर अंसारी फ़ौत, 2 औरतूं शदीद ज़ख़्मी। गाड़ी में सवार नवाब वसाण महफ़ूज़ रहियो। फ़ौती शख़्स जो लाश ऐं ज़ख़्मी औरतुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। टंगवाणी में मुबैना तौर विकिरे बाद ज़बरदस्ती परणायल कुंवार थाणे आॾो ॼञ गुज़रण दौरान गाड़ी तां लही पुलिस वटि पहुची वई। घोट भॼी वियो। कुंवार मस्मात परवेज़ा ख़ातून ट्रैक्टर ट्राली तां टपो ॾेई थाणे ते पहुती। घोट ॿुढो बुगटी फरार थी वियो। कुंवार पुलिस आॾो दाहियो त खेसि चाचे विकिरो करे ज़बरदस्ती परणायो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। त्रिपुड़ी में मदरसे जे तामीराती कम दौरान भित ड्राहिण दौरान 3 ॼणा दॿिजी फ़ौत थी विया। 3 ज़ख़्मी। मज़दूरनि ऐं भरपासे में मौजूद माण्हुनि मलबो हटाए फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे ॿाहिरि कढी वरितो। फ़ौतियुनि में अज़ीज़ुल्लाह पहवर, फ़ज़लुल्लाह उॼण ऐं हलीमुल्लाह मरी शामिल। लाश ख़ैरपुर अस्पताल मुंतक़िल कया विया। पुलिस मूजिब मदरसे जी पुराणी भित ड्राहिण दौरान वाक़ियो पेश आयो। सगियूं वेझो नींगर जो गलो कपे खेसि क़त्ल करण जी कोशिश वारे मामले जो जरगो। इल्ज़ाम हेठि आयल ख़ुश्क बिरादरी जी धुर ते 7 लख रुपया ॾंड लॻायो वियो। 6 ॾींहं अॻु नींगर जावेद कलहोड़ो जो गलो कपे खेसि ज़ख़्मी कयो वियो हो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जी ॿी मैच में इस्लामाबाद यूनाइटेड 118 रन्स ते ढेर एलेक्स हेल्स सभ खां वधीक 41 रन्स ठाहियूं। पेशावर ज़ल्मी जे बाबर जे बॉलर वहाब रियाज़ 4 शिकार कया। साकिब महमूद 3 विकेट्स वरितियूं। पेशावर ज़ल्मी जी बैटिंग जारी। पहिरीं मैच कराची किंग्स मुल्तान सुल्तान खे 7 विकेट्स तां शिकस्त ॾिनी। कराची किंग्स 196 रन्स जो हदफ़ 19 ओवर में हासिल कयो। 90 रन्स जी शानदार इनिंग्स खेॾंदड़ कप्तान बाबर आज़म मैच जो हीरो करार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ख़बर ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।